त पंहिंजे सोटरी पंहिंजे भाउ खे चङी तरह सुञाणा थी। हू कॾहिं बि तव्हां हथे खाली कोन वेंदा। जॾहिं हिते छोकिरी न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा? इहा त मूंखे ख़बर न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा, पर इहा ज़रूर पक आहे त हू हितां हथे खाली कोन वेंदा। ज़मानत तौर तोखे हाली मोकिले वञे, जेसिताईं असां गुलपरी खे वापसि मोटाए वठूं। मां दर दर जा धिका घणा ई खायो वेठी आं। हाणे हितां मुंहिंजो लाश ई वेंदो। मालिक साईं भलाई कंदो। मुराद खान ॿाहिरि आहे, इन मसइले जो हल कंदो। मीर जाफ़र, तव्हां त इहो ई चाहियो था न त हिते माण्हू मरनि ऐं खून रेज़ी थिए। मंसूर खान, तव्हां मीर शाहनवाज़ खान जे मथां इल्ज़ाम नथा आणे सघो ऐं ना ई वरी उनखे बुरो भलो चई सघो था, छो त हीअ असां सां गॾु आयो आहे। चए त मुराद सां साटड़िया गाटड़िया न हुजो हा त ही छोकिरी हिननि जे हवाले करे छॾिना ऐं एॾी चिकचिका बि न थिए हा। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां मुराद वारनि जी पुठ भराई कयो पिया। इन करे ई त हिननि तव्हांजे फ़ैसिले ते अमल नाहे कयो। न त मुराद जी एतिरी हिम्मत था जो तव्हांजे फ़ैसिले जी इनाराफ़ी करे। मां मुराद वारनि सां ॻाल्हायां थो, तव्हां बि कुझु सब्र खां कमु वठो। इहो असांजो सबुर आहे जो हिन महिल ताईं असां माण्हू न मारियो। जेकॾहिं असां सबुर विञायोसीं त पोइ हिते लाशनि जा ढेर लॻल हूंदा। जल्दबाज़ी न कयो, कुझु सब्र खां कमु वठो। मां मसइले खे हल करे थो वठां। मसालो हल थियल आहे मंसूर खान, न त जेका बि हिते खून रेज़ी थी सभु तव्हांजी गिचीअ में हूंदी। खून त छा, पर मां रत जो हिकु फुड़ो बि त वाहिण न ॾींदुसि। जॾहिं मूं चयो आहे न त सब्र खां कमु वठो, पोइ सब्र खां कमु वठो। मां ॻाल्हायां थो मुराद सां। हिन वक़्तु मुराद मुसीबत में आहे ऐं सॼो ॻोठ हुन सां गॾु आहे। तव्हां घर में वेठा आहियो, तव्हांखे त मुराद सां गॾु हुजणु घुरिजे हा। इहो त मां बि सोचां थो हनीफा, पर यकीन करी न त मुराद जे साम्हूं वञण जी मां पाण में हिमत ई नथो सारियां। जेकॾहिं तव्हां मुराद सां गॾु न हूंदव न त तरह तरह जा सवाल कंदा। हर माण्हू इहो ई चवंदो त सोडल हिननि सां गॾु न आहे, न सोडल जो पीउ न चाचो। हा भाॼई, हर माण्हू उहो चवंदो। इन्हनि जी ॾाढो इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि। अदा आलिम, तूं हीअं कर जो मुराद वारनि सां वञी मिल, ॾिस त हू छा थो चाहे। जे आलम वेंदो न त विझंदो इन जे निड़ीअ में हथ। तुंहिंजी वरी बि अञा इज़त करे थो पियो। ॿई गॾिजी हलूं था अदा। इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे अदा, ॿई हलूं, पर जेकॾहिं माण्हू जे पुछनि त सोडल नज़र नथो अचे त पोइ उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? हुननि खे इहो ई चइजो त सोडल मामनि जे तरफ़ निकिरी वियो आहे। हुनखे इहा बि ख़बर न हुई त पोयां कोई इहो मसइलो थियण वारो आहे। भाॼई सही चयो आहे, असां ॿई इहो ई चवंदासीं। पोइ हल त हली मुराद सां मिलूं था, ॾिसूं था त हुनजी कावड़ किथे बीठल आहे। मुराद, तूं पहिरियां जेके ॻोठ में चौराहनि ते पंहिंजा माण्हू बीहाए रहिया आहिनि, सभ खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कर, पोइ हिन मसइले जो हल ॻोल्हियूं था। न न, असां ईअं वापसि न ॾींदासीं, न को ॻोठ वारा हटंदा। मुराद, ईअं मसइलो हल न थींदो। तव्हां सभु पोइ हिते हटी हली ॻोठ में बीहो। मूंखे मंसूर खान सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हां छा ॿुधो? मुराद छा थो चए? अली खान वञ, सभिनी खे वठी वञ। जी अदा। मोरी ख़बर न आहे त छोकिरनि एॾी देरि छो कई आहे। हिन वक़्त ताईं उन्हनि खे घर पहुचणु खपे हा। उहे त तॾहिं पहुचंदा जॾहिं मुराद छोकिरी उन्हनि जे हवाले कंदो। ही सेज ज़रूर आबाद थींदी ऐं तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदी रह न। त पोइ तूं हीअं कर त कुंवार वारो वॻो पाए इन सेज ते चढ़ी वे। बाक़ी छोकिरे जी कुंवार त हिते न आहे अचणी। शल कहाँ वारी बंदूक लॻई, का वाता वाई चङी न कटिजा। मुंहिंजी वाईअ सवाई कढण सां हिन घर जूं ख़ुशियूं मोटी कोन ईंदियूं। तव्हांखे न्याणीअ जूं पिटूं लॻल आहिनि। सॼी ज़िंदगी तव्हां ईअं दरबदर ऐं ख्वार हूंदव। तूं पिट, तूं छोल झले मूंखे पिट, पर हिन अङण ते ढोल तमामा वॼाए तोखे ख़ुशी करे ॾेखारींदुसि। त पोइ तूं हीअं कर, ॿाहिरां हजाम खे घुराए ऐं पंहिंजी झंड लहराए ऐं पोइ तूं ढोल वॼाए। बस हाणे बस, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चइजां, न त मारे मुंठी फणी तोखे सेज ते सते मौत ॾींदुसि।
तव्हां छा था सम्झो बेर शानवार खान? छोकिरी असांजे हवाले कंदा या अञा का ॿी खिचड़ी पचाईंदा? रज़न, हिक तरफ़ तव्हां आहियो ऐं ॿिए तरफ़ मुराद। अरे ॾिसो त मंसूर ख़ान कंहिंजी ॻाल्हि मथे थो करे ऐं कंहिंजी इज़त थो करे। रत पी छॾियां मंसूर ख़ान जी, जेकॾहिं इहे करे थो त ककर तूं कुझु बि नथो करे सघे। मूंखे त लॻे थो हितां तो ख़ाली हथ ई हलंदे। कुझु देर में ई ॾिसजां मुराद मंसूर ख़ान खे तोते वांगुरु पढ़ाए असां ॾे मोकिलींदो ऐं हू अची चवंदो हाली तव्हां हितां हलिया वञो, तव्हांजी छोकिरी मां पाण ई वठी अची तव्हां वटि पुॼाए वेंदुसि। न मीर शानवाज़ खान, न, हीअं कॾहिं बि न थींदो। कुझु देर सब्र कर ऐं मंसूर ख़ान खे हिते अचण ॾे। ॾिस त कहिड़ी ॿोली था ॻाल्हाइनि। अहिड़नि फितना परस्त माण्हुनि खे मीर शाहनवाज़ ख़ान खूब सुञाणींदो आहे। जेकॾहिं मंसूर खान मुराद सां गॾिजी करे ड्रामो करे थो त पोइ हिते लाशनि जा अंबार ॾिसंदे अंबार। हिन पंहिंजे वाइदे ते क़ाइम रहिजा रहनि, न त हिन मंसूर ख़ान जा मिठड़ा बोल ॿुधी तूं पंहिंजे वाइदे ते ई फिरी वञे। मुराद, मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई त मुंहिंजे कयल फ़ैसिली तव्हां ईअं भंजकड़ी कंदो। मस मस मां राज़न वारनि जे दिलि में पंहिंजे लाइ थोरी जॻह ठाही हुई, पर तव्हांजे इन कदम उन्हनि खे बाग़ी करे छॾियो। तव्हांजी इन छिकछिका में जेकॾहिं कंहिंखे फ़ाइदो मिलणो आहे त इहो मीर शाहनवाज़ यानी मीर जाफ़र खे मिलंदो। हू जेसि ताईं माण्हू मरंदे ऐं लाशनि खे तड़पंदे न ॾिसंदो न त उन्हनि जे दिलि खे सुकून ई न मिलंदो। छा तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे? ॿियो एॾो सख़्तु क़दम खणी वेही रहिया आहियो। मञा थो त तव्हांजी भेण दुश्मन जे दर ते वञे थी पई, पर विच में मां आहियां, मां। जेकॾहिं उन्हनि तव्हांजी भेण खे थोरी बि तकलीफ़ ॾिनी न त मां हुनजे घर में घिरी तव्हांजी भेण खे वठी आने तव्हांजे हवाले कंदुसि। पर इन वक़्तु तव्हांखे मुंहिंजी इज़त रखणी पवंदी ऐं छोकिरी खे हुननि जे हवाले करणो पवंदो। तव्हांजी इज़त लाइ त मुंहिंजी जान बि हाज़ुर आहे बाबा साईं। त पोइ ही सभु छो? छा लाइ? ॿुधा मूंखे, ख़ामोश छो आहे? मां छा कयां? ॻाल्हि खे मां किथां शुरू कयां? सच पुछी न त लफ़्ज़ मुंहिंजो साथी कोन था ॾियनि। ईअं सम्झ त मां पुल सरात ते बीठो आहियां, न पाण में विख अॻिते वधाइण जी हिमत तो सम्झां न वरी पोइ थिए। मूंखे मुंहिंजे सोट सोढल अहिड़ी जाइ ते अची बीहारियो आहे जिते बदनामी खां सवाइ मूं वटि को बि रस्तो कोन्हे। इन बदनामीअ जी खुलंदड़ हवा खे मां बारूद जी बोई में दॿाइण जी कोशिश थो कयां। बदनामी? कहिड़ी बदनामी मुराद? मां सम्झुसि कोन। बाबा साईं, इहो मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां। न मां तव्हांजे साम्हूं हक़ीक़त बयानु करे थो सघां, न वरी मां तव्हां सां कूड़ ॻाल्हाए थो सघां। रज़न, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। जेकॾहिं मुराद खे छोकिरी असांजे हवाले करणी हुजे हा त हिते मंसूर ख़ान खे बीहारियूं न बीठो हुजे हा, सिधो हुनखे पंहिंजी औताक ते वठी वञे हा। हुनखां कुझु वाइदा इक़रार ऐं कसम वठी पोइ छोकिरी हुनजे हवाले करे हा, ऐं हू पाण में
मिली भगत करे का प्लानिंग ठाहिनि पिया। तव्हां उन्हनि खे गौर सां ॾिठो न था गौर सां त हू कंहिं प्लानिंग में मसरूफ़ आहे। मुराद, मां तुंहिंजी इज़त खे पंहिंजी इज़त सम्झो आहे। जेका बि ॻाल्हि आहे खुली कर। जेकॾहिं हक़ीक़त खे लिकाईंदे न त मां हिन मसइले खे हल न करे सघंदुसि। बाबा, मां चाहियां थो त तव्हां हिननि खे वापसि कयो। मां तव्हां सां वाइदो थो कयां त 2 ॾींहंनि खां पोइ मां पाण अदीअ खे वठी हुननि वटि छॾे ईंदुसि। मुराद, तूं छा थो सम्झे त छा हो हिन ॻाल्हि ते राज़ी थी वेंदा? न, कॾहिं बि न। छो त हू आया ई झेड़े लाइ। छोकिरी जो त सिर्फ़ु बहानो आहे, बहानो। जेकॾहिं असां हुननि जो इहो बहानो ख़तमु न कयोसीं न त पोइ इहो मीर जाफ़र हिते रत जा दरिया वाहींदो, दरिया। मां न रत वहाइण खां डिॼां थो, न ई वरी माण्हू माराइण खां डिॼां थो। ये जेकॾहिं ॻोठ जे ॿाहिरां बीठा आहिनि न त उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां जे करे। छो जो मां तव्हां वटि फ़ैसिलो मञी ऐं पोइ उतां उथियो आहियां। जेकॾहिं तव्हां सां मुंहिंजी इहा ज़बान थियल न हुजे हा न त मां इन्हनि कमीननि खे ॻोठ जे ॿाहिरां दाख़िल थियण जी इजाज़त हरगिज़ कोन ॾियां हा। मुराद, मां हुननि खे वापसि नथो करे सघां। जहिड़ो आंटर आहे, जेकॾहिं छोकिरी हुननि जे हवाले असां न कंदासीं न त न ई उहे तव्हां वापसि मोटंदा ऐं न ई माठ करे वेहंदा। पोइ हिते जेको बि रत वहियो न ऐं हिते जेके बि माण्हू मुआ, उहे सभ जा सभु मुंहिंजे हथ में लिखिया वेंदा। ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजे करे एतिरो खून थियनि ऐं माण्हू मरनि। मां त हिते अमन जो अलम खणी पहुतो आहियां। मां त हिन धरतीअ खे जन्नत बणाइण जी कोशिशि कयां थो। ऐं पोइ कीअं चाहींदुसि त तुंहिंजी ज़िद जे करे ही दोज़ख बणिजे। मालिक साईं रहम कंदो, इहा बला टरी वेंदी। जंहिंजो वक़्तु मुक़ररु थी ईंदो आहे न त मलकल मौत बि हुन जे दर तां नाहे वेंदो। हू बाज़ारू आहे, हू असांजे ऐब सवाब खे ॼाणे थो। हू इहो बि ॼाणे थो त असांजी नियत में को बि खोट कोन्हे को। असां ख़्वारी ऐं रुसवाई खां बचण जी कोशिशि पिया कयूं ऐं असां इहा ई मालिक में उमेद रखूं था तो असांजे ऐबनि खे ढकींदो। मुराद, जेको बि मसइलो थियो आहे न ठाहे छॾ। ॻाल्हि लिकाइण मां असांखे को बि फ़ाइदो पवण वारो न आहे। छो त हुन तरफ़ हिकु वॾो शैतान बीठल आहे, शैतान जंहिंजो पूरो पूरो ज़ोर आहे त हिते मुड़ुस मरनि, खून थियनि। ऐं जेके बि हिते खून थींदा न मुराद, उन्हनि में घर तुंहिंजो ई बर्बाद थींदो। छो त कुझु मरी पवंदा ऐं बाक़ी जेके बचंदा त उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वठी वेंदी। वेरो तुंहिंजो ई वीरान थींदो मुराद। हाणे जेकॾहिं पंहिंजे ख़ानदान खे बर्बादी ऐं वेड़े खे वीरान थियण खां बचाइण चाहीं थो न त हाणे इहो होॾ छॾ ऐं जेका बि ॻाल्हि आहे मूंखे ॿुधाए। तो जेको बि ज़हर जो प्यालो पीतो आहे तूं मूं मथां भरोसो करे तूं मूंखे ॿुधाए सघे थो। ऐं जेकॾहिं का बदनामी जी ॻाल्हि आहे त इहो मंसूर ख़ान जो तोसां वाइदो आहे त मां हुनखे पर्दनि पोयां लिखाईंदुसि, कॾहिं बि हुनखे वाज़े कोन कंदुसि। माण्हू हर मुश्किलात खे मुंहुं ॾेई वेंदो आहे, भली केॾी बि तकलीफ़ छो न अचे, माण्हू उन वक़्त खे बि गुज़ारे वेंदो आहे। मां गेरनि जे हर दोखे खे मुंहुं ॾियण जी सघ रखां थो, पर जॾहिं को पंहिंजो ई सीने में खंजर हणी वञे न त पोइ माण्हू मिटीअ वांगुरु भोर भोर थी किरी पवंदो आहे। मां धारियुनि जे दोखनि जी तव्हां वटि शिकायत त खणी थो अचां, पर जॾहिं पंहिंजो सोट
पंहिंजे घर जी इज़त खे भॼाए खणी वञे त इहे ऐब मां कंहिंखे ॿुधाईंदव था? इन्हे पंहिंजी इज़त ऐं पंहिंजी बदनामीअ खां बचण लाइ मूं वटि सिर्फ़ 2 वाटूं बचियूं आहिनि। या त हथियार खणी उन्हनि सभिनी दुश्मननि खे ख़तम करे छॾिया, या त वरी पंहिंजो पाण खे गोली हणी मरी वञा। मुराद, तुंहिंजी इज़त त मुंहिंजी इज़त आहे। मां इहो ऐब ज़ाहिर कॾहिं बि कोन कंदुसि। मुंहिंजो इहो तोसां वाइदो आहे। मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिश कयां थो त उन्हनि खे वापसि कयां, पर तुंहिंजो दुश्मन ॾाढो शातिर आहे। कॾहिं बि मुड़ंदो कोन। माई वड़ी जल्दी कर, घर में को हथियार पियल है तो खड़ी दे। मुरादन सां झगड़ो थी पियो आहे, मूंखे जल्द खां जल्द उते पहुचणो आहे। जेके भी हथियार हुया न सब जा सब खणी विया, बाक़ी हाणे 2 ई पई चई त खणी जाए। दिल त चए थी डंडो खणी पहिरियां तोखे सींध वारो ॾियां, पोइ दुश्मन सां विढ़ां। तव्हां सिर्फ़ घर जी औरतुनि खे ई डंडा हणी सघो था, बाक़ी ॿाहिरि जहिड़ो करण तव्हांजे वस जी ॻाल्हि कान्हे। इहा ख़बर तोखे शाम ते पइजी वेंदी त दुश्मननि जे घर में घिरी उन्हनि खे मरणी करे त कर्ज़ ज़ार वठी ईंदासूं। हू छोकिरी त तव्हांजे हवाले कॾहिं बि कोन कंदा, बाक़ी हा पोतियूं पाराए तव्हांखे ज़रूर हेॾे मोकिलींदा। बच कर ने पाजी रन, बच कर। तू अॻे ई मुंहिंजो घणो अंदर सारियो आहे। जेकॾहिं मां होश मां निकिरी वियुसि न त मुठी भनी विझंदो साईं। तूं मूंखे छॾ मुआशिरड़ी, होॾे वञी दुश्मननि खे मोह ॾे। वञा थो छोकिरी खे वठी पोइ थींदासूं। मंसूर खान, हाणे ईअं न चइजां त मुराद वारनि छोकिरी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। नाराज़ आहे न, मुराद इहो इनकार न आहे कयो। जेकॾहिं इनकार न कयो अथई त हू हिते बीठो छो आहे? ॾिसो न, बीठो आहे अञा। जॾहिं त मुराद खे घर वञी मुंहिंजी ज़ाल खे वठी अचणु खपंदो, हिते बीठो छो आहे? राज़ा न, मुराद कुझु मोहलत घुरी आहे। अरे बाबा, मां त तव्हांखे पहिरियों ई चयो हो त ही ॿई धुरियूं पाण में साटड़िया गाटड़िया अथव। ही कुझु न कंदा, ही सिर्फ़ तव्हां सां हिते टोपी ड्रामो करे तव्हांखे हथे ख़ाली वापसि मोकिले छॾींदा। रवानो तॾहिं थींदासीं जॾहिं असां वञूं न। असां छोकिरी वठी पोइ वेंदासीं, या त हितां मुराद जो लाश खणी वेंदासीं, या असांजा लाश रवाना थींदा। राज़न कुझु सम्झण जी कोशिश कर। असां सभु कुझु सम्झी चुका आहियूं। मंसूर खान, असांखे वधीक सम्झाइण जी कोशिश न कर। जेकॾहिं मुराद जे साम्हूं तव्हांजी हिक बि नथी हले त पोइ तव्हां विच मां निकिरी वञो। मुराद ॼाणे, असां ॼाणियूं। ठीकु आहे, मां विच मां निकिरी वञां। हू बीठा अथव साम्हूं, उन गोलियूं हलाइनि। जेकॾहिं तव्हां गोलियूं हलाईंदव, छा था सम्झो त हू तव्हांजे मथां गुल छॾींदा? जेकॾहिं उन्हनि जा मुड़ुस मरंदा त मुड़ुस तव्हांजा बि मरंदा। कर माण्हू असांजा जेतिरा बि मरंदा, ॿिया घुराए वठंदासीं। मुड़ुसनि जी खोट असां वटि कोन्हे। हीरन ऐं अली खान जी कावर पूरी असांजे मथां हुई ऐं हू नफ़रत मां ॾिसनि पिया। अदा मूं वारो छोकिरो कमु ई अहिड़ो करे वियो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर थी न त पोइ मुराद त छा, पूरो ॻोठ असां खां नफ़रत कंदो ऐं हर माण्हू बुरी निगाह सां ॾिसंदो असांखे। असांजो छोकिरो कॾहिं बि अहिड़ो कदम न खणे आ, उनखे गुलपरीअ मजबूर कयो आहे अहिड़े कदम खणण जे लाइ। अदी ज़ाहिर आहे, जेकॾहिं सोडल खे छोकिरी न चवे हा न त सोडल इहो कदम कॾहिं बि कोन खणी आहे। कुझु बि हुयो, पर सोडल खे इहो कदम न खणणु घुरिजे हा। हिकु त छोकिरी पहिरियां बि शादीशुदा आहे, उनजो ककर सां निकाह थियल आहे। जॾहिं त ककर उनखे तलाक बि नाहे ॾिनी त पोइ सोडल उनखे कहिड़े मक़सद लाइ खणी वियो आहे? छोकिरो त ग़लती करे वेठो आहे, पर इन ग़लतीअ खे सुधारण असां वॾनि जो कमु आहे। हीअ ग़लती माफ़ी जे क़ाबिल न आहे हनीफ़ा। मुराद जीअं ई राज़नि वारनि खां जान छॾाईंदो न त पोइ हू सोडल जो रुख़ कंदो
जॾहिं सोडल उनखे मिलियो त पोइ तूं छा थी सम्झे त मुराद उनखे ज़िंदा छॾींदो? हाणे तूं ई ॿुधाए हनीफ़ा। छोकिरे खे हर हाल में मुराद जे ज़ुल्म खां बचाइणो आहे। मुराद हर ग़लती माफ़ करे सघे थो, पर हाणे हुनजी इज़त मथां दाग़ लॻो आहे। उहा ग़लती कॾहिं बि माफ़ कोन कंदो। बसि हाणे त असांजे छोकिरे जो मौत ई मुक़दर आहे हनीफ़ा। चङनि जो कमु हूंदो आहे त ॿिनि धुरियुनि जे विच में ॿरंदड़ दुश्मनी जी बाहि खे थधो कनि, न खे उनखे फूका ॾेई भड़काइण। तव्हां मूंखे मजबूर कंदा आहियो मीर जफ़र ख़ान सॾाउ ते। मंसूर ख़ान, तव्हां मुंहिंजे बारे में कहिड़ो रायो रखो था? शादवाज़ ते हिन जो को बि फ़र्क़ु नथो पवे। बाक़ी हा, चङे जो कमु हूंदो आहे ॿिनि धुरनि खे ठाहिण ऐं ॿिन्ही धुरनि खे हिकु निगाह सां ॾिसण। पर तव्हां त अफ़सोस थिए थो धुर पढ़ियल आहियो। पोइ तव्हां ते कहिड़ो एतबार कजे? मीर शाहनवाज़ ख़ान, इन वक़्तु तव्हां पंहिंजा मसला पाण ते रखो ऐं असांखे पंहिंजो मसलो हल करणु ॾियो। मां तव्हांजे ई मसइले ते ॻाल्हायां पियो। हीउ मसइलो बंदूकुनि जे बुनियाद ते हल थींदो, ॻाल्हियुनि सां न। जेकॾहिं मां हिन मसइले खे हथियारनि जे ज़ोर ते छॾे ॾियां न मीर जाफ़र ख़ान, त हिते पंधु करे कॾहिं बि कोन चाहियां। पोइ इहो ई हल आहे त मुंहिंजी ज़ाल खे मुंहिंजे हवाले कयो, बाक़ी के बि बहाना न हलंदा। मंसूर ख़ान, सौट जी इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ फ़ैसिले जूं सभु वाटूं ख़तमु थी वियूं। छोकिरी असांजे हवाले कयो। जेकॾहिं मुराद तव्हांजी ॻाल्हियुनि मां निकिरी वियो आहे ऐं चवण में नथो अचे, त पोइ इहो तव्हां सां न पर असां सां बि धोखो आहे। तव्हांजे ई फ़ैसिले जी फनकड़ी आहे ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां असांजो ई साथ ॾियो त जीअं मुराद जो घाट हेठि कयूं। तव्हांजे कयल फ़ैसिले ते मुराद खे अमल करायूं। जेकॾहिं ईअं नथा करे सघो त पोइ तव्हां सभु निकिरी वञो। थोरी घणी तव्हांजी इज़त असांजी दिलनि में रहिजी वेंदी, पर जेकॾहिं तव्हां मुराद जो साथ ॾिनो त पोइ असां मां का चङाई जी उमेद न रखजो। सोडल हेॾो परे अचण जी कहिड़ी ज़रूरत हुई? सौट जी पहुच खां परे अचणो हुयो। तोखे त ख़बर आहे, वेझड़ाई में असां कॾहिं बि सौट खां लिकी न सघूं हा। अञा केतिरो परे हलणो आहे? न बसि साम्हूं ई आहे। घड़ी खनि हिते आराम कयूं था, पोइ वरी अॻियां निकिरूं था। छा हू असांखे पनाह ॾींदा? किथे ईअं न थिए जो असां एतिरो पंधु करे आया बि आहियूं ऐं हू असांखे पनाह ॾियण खां इनकार करनि ऐं असांखे वरी ॿिए हंधि रुलण लाइ वञिणो पवे। मूंखे उमेद आहे त असांखे हिते कुझु वक़्तु रहण जी इजाज़त मिली वेंदी। कुझु वक़्तु हिते रहंदासीं, उन खां पोइ कंहिं ॿी जॻह जी ॻोल्हा कंदासीं। छा असांखे ईअं ई हिकु जाइ तो ॿी जाइ ते रुलणो पवंदो? जेकॾहिं हिकिड़ी जाइ ते रहियासीं न त सोट मुराद असांखे ॻोल्हे वठंदो। जेसीं ताईं मसइलो हल नथो थिए तेसीं ताईं असांखे ईअं ई जॻहियूं मटाइणियूं पवंदियूं। केतिरो वक़्तु असांखे घर खां ॿाहिरि रहणो पवंदो? जेसीं ताईं पोयां वारो मसइलो मुकमल तरह सां हल नथो थिए। मसइलो हल थियण खां पोइ बि मां अदा जे साम्हूं वञण जी हिमत न सारे सघंदसि। जॾहिं माण्हू जबल जाॻींदो आहे न त हुन जा इरादा मज़बूत थी वेंदा। कुझु वक़्त खां पोइ तू बि मज़बूत थी वेंदी। परेशान न थी। हाणे घड़ी खनि हिते आराम कयूं था, पोइ था अॻिते हलूं। सोप सीरियल डॉलर हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।